हिन संसार में जॾहिं हिक मुश्क, टहक, तंज़, दाद, शाइरी, नज़्म ऐं ग़ज़ल पाण में मिलंदा आहिनि त हिक एम कमल पैदा थींदो आहे। हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे, पंहिंजनि हथनि सां बस्ती, पंहिंजनि हथनि सां बस्ती उजाड़म अॾे अॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे। हर मोड़ ते मिलिया मूंखे, हर मोड़ ते मिलिया मूंखे रहबर नवां नवां, हर काफ़िले में मूंखे, हर काफ़िले में मूंखे लुटाऊं गॾे गॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे। कहिड़ो करियां इलाज मां, कहिड़ो करियां इलाज मां यादुनि जे रोग जो, हर हर अची लॻनि था, हर हर अची लॻनि था ही दिल खे छॾे छॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे, पंहिंजनि हथनि सां बस्ती, पंहिंजनि हथनि सां बस्ती उजाड़म अॾे अॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे, हर गम खे दिल में जाए ॾिनी मूं सॾे सॾे। हा, एम कमल, जंहिंजो पूरो नालो मूलचंद मंघाराम बिंद्राणी हो, पर सिंधी अदब में हू एम कमल जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हुन जो जनम 8 ऑगस्ट 1925 सिंध पाकिस्तान जे शहर कंढियारे में थियो हो। शुरूआती तालीम ऐं पोइ इंटर साइंस जो इम्तिहान कराचीअ जे मशहूर DJ सिंध कॉलेज में पास कयो। जल्दी भारत जो विरहाङो थियो ऐं धर्म ख़ातिर चङनि ई सिंधियुनि खे पंहिंजी मिठड़ी मातृभूमि सिंध खे छॾणो पियो ऐं मुइन जे दड़े जा वारिस अचानक शरणार्थी थी विया ऐं हिंदुस्तान जे अलॻि अलॻि शहरनि में वञी वसिया। एम कमल बि उन्हनि हालतुनि जो शिकार थियो। हुन खे बि ॿियनि सिंधियुनि जियां सिंध खे हमेशा लाइ अलविदा करणो पियो। हू पंहिंजी ज़ाल परमेश्वरी ऐं पंहिंजे पिता सां गॾु पहिरीं गुजरात, पोइ जयपुर ऐं आख़िर में कल्याण में कैंप नंबर 4 में अची ठाहिको थियो। घर गृहस्थी गुज़राइण लाइ हुन सेंट्रल रेलवे में नौकरी कई। एम कमल हिकु साफ़ गऊ, खुश मिजाज, बेबाक टहक ॾींदड़ ऐं कुशादी मुर्क वारो शख्स हो। 6 फुट डिघो, सुहिणो जहिड़ो अंग्रेज़,
हुन जे टहकनि ऐं मुर्कुनि में चुभंदड़ तंज़ ऐं दाद बि शामिल रहंदो हो। हिक गुल जे तमन्ना ई मूंखे मारे छॾियो आहे। दादा उन्हनि खे जे सॼो बाग़ था तलबनि। असांजा दादा हिकिड़ा कवि त न पर हिकिड़ा ऋषि मुनि हुआ। संदसि गज़ल ऐं आला ख़्याल जा हुआ। संदन रहणी बि हिकु ऋषि मुनियुनि खां घटि कोन हुई। जॾहिं हू विहंदा हुआ त पंहिंजो पाण में तल्लीन थी वेंदा हुआ, कंहिं ॻाल्हि जी सूझ न हूंदी आहिनि। त पढ़ाईअ सां दादा जो ॾाढो लॻाव हूंदो हो। असांखे हमेशह चवंदा हुआ पंहिंजे पेरनि ते बीहो। इन करे मूंखे यादि थो अचे त जॾहिं मां लास्ट ईयर BSc जा एग्ज़ाम न पई ॾियां, मूंखे सर्विस मिली वई त मूंखे मजबूर कयूं, न जेसिताईं सर्विस छॾे, जेसिताईं तूं ग्रेजुएट न थी आई तेसिताईं मां तोखे कुझु बि करणु न ॾींदुसि। त अॼु मूंखे उन जो नतीजो ख़बर थी पए। उन जे ई इन जे महिनत सां अॼु असां पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं, पंहिंजे लाइफ खे तमामु सुठे नमूने असां एंजॉय कयो आहे। त शायदि उन्हनि जी महिनत हुई जो अॼु असां सुखिया सताब आहियूं। जीअं त मां दादा जी सिकीलती धीअ हुयमि, इन करे दादा सां मां हर फंक्शन में, कहिड़ो बि साहित्य जो फंक्शन हूंदो, मां उन्हनि सां हमेशह गॾु हूंदी हुयमि। उन्हनि सां गॾु हुअण जे करे मां सभिनी शाइरनि सां मिली सघंदी हुयमि ऐं उन्हनि जे बारे में सम्झी सघंदी हुयमि। दादा मुंहिंजो एॾो ख़्यालु रखंदा जो जॾहिं मूंखे भिवंडीअ में फर्स्ट पोस्टिंग मिली बैंक में, त दादा मूंखे उते पहिरियों ॾींहुं मूंखे बैंक में छॾणु आया ऐं काफ़ी ॾींहं मूंखे शाम जो स्टेशन ते वठणु ईंदा हुआ त मां जीअं घर में सुख सां पहुचां। जॾहिं बि मां बीमार हूंदी हुयमि त दादा मूंखे मुंहिंजो जाम ख़्यालु रखंदा ऐं कॾहिं कॾहिं ॾाढो मस्तीअ में चवंदा, एॾो बीमार थींदीअ त बैंक वारा कढी छॾींदे। ऐं दादा ऐं मम्मीअ जी हमेशह जुगलबंदी हलंदी रहंदी हुई। कॾहिं कॾहिं त ईअं थींदो हो त मम्मी दादा खे चवंदी हुई त तव्हांजे नाटकनि में त अधु डायलॉग त मुंहिंजा ई आहिनि। इन करे असां चवंदासीं दादा तव्हां पंहिंजो जेको बि, इन करे दादा खे जेके बि इनाम मिलंदा अची करे मम्मीअ खे हथ में ॾींदा, चवंदा हा अधु डायलॉग त तुंहिंजा ई हुआ। बसि इन ॻाल्हि जो मूंखे बेहद दुखु रहियो त दादा जो जेतिरो सिंधी साहित्य में योगदान रहियो, मां सम्झां थी त दादा जी सही परख न थी जेका साहित्य में थियणु खपंदी हुई। दादा मुंहिंजी ओसर जे लाइ 3 क़दम खयां। पहिरियों त उन्हनि मूंखे चयो त स्टडी इज़ अ मस्ट। चवंदा हुआ लिखण खां बि पढ़णु पहिरीं हुअणु घुरिजे ऐं तमामु वास्ट स्टडी हुअणु घुरिजे। ॿियो क़दम त उन्हनि हिकु दफ़े मां हिकु नई कविता लिखी करे दादा खे ॾेखारी त उन सां पंहिंजी कविता, नई कविता लिखी करे 2 कविताऊं हिंदवासीअ में मोकिलियूं छपण जे लाइ। ऐं टियों क़दम मूंखे जेको मां चवां थी तमामु सुठो क़दम हो, उन्हनि मूंखे पंहिंजे इनाम हासिल कयल किताब बाहे जा वारिस, उन उनवान में बाहे लफ़्ज़ जो जी माना सम्झायऊं। उहो हीअं त बाहे माना उहा स्थिति जॾहिं का बि कला, नृत्य कला हुजे, चित्रकला हुजे, संगीत हुजे या साहित्य हुजे, कहिड़ी बि कला हुजे, उहा जॾहिं पंहिंजे औज ते रसंदी आहे, जॾहिं पीक ते रसंदी आहे त उनखे असां बाहि जी उपमा ॾींदा आहियूं। धुंध जी पुछ रोशनी विसरी वई, उमिरि यादि आहे ज़िंदगी विसरी वई। अॼु दादा M कमल जिन जे आसीस सां ई मूं हीउ किताबु छपायो आहे पहिरियों क़दम, ऐं मूंखे विश्वास आहे त दादा जी आसीस मूं ते हमेशह रहंदी। हुनखे किताबनि सां वधीक दोस्ती हुई। हुन अंग्रेज़ी, स्पेनिश, फ्रेंच ऐं ॿियनि विदेशी शाइरनि जो काफ़ी अभ्यास कयो, पर M कमल जो शाइरी ॾांहुं लाड़ो मीर तक़ीअ मीर पैदा कयो। मीर तक़ीअ जो उर्दू कलाम पढ़ण बैदि उन खां मुतासिर थियो ऐं पोइ हू उर्दूअ में कलाम चवण लॻो। शुरूआत हुन उर्दू तुकबंदीअ सां कई, जंहिंखे हू शाइरी सम्झंदो हो, पर पूने जे उस्ताद शाइर शौक़ हुनखे तुकबंदीअ ऐं शाइरीअ में फ़र्क़ु सम्झायो ऐं इल्म अरूज़ जा के किताब ॾिना ऐं हुन जा शेर दुरुस्त कया। ऐं पोइ हुन जे दोस्त श्री मोहन कल्पना ऐं श्री सुगन आहूजा हुनखे पंहिंजी ज़बान ॾांहुं छिकियो। M कमल जी इहा ख़ुशनसीबी चइबी जो खेसि गुरुअ जे रूप में श्री लेखराज अज़ीज़ मिलिया, जिन हुनखे इल्म अरूज़ जे क़ाइदनि
ऐं ज़बान जी अहमियत सां रोशन करायो। एम कमल जा आध्यात्मिक गुरु हुआ सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज। इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो नंढी ॼमार खां पाण खां वॾनि अदीबनि ऐं दानिश्वरनि सां मूंखे सोहबत ऐं मुहबत मिली। मुंहिंजियूं उन्हनि सां कचहरियूं थियूं ऐं मुलाक़ातूं थियूं। हिन अदना शख़्स उन्हनि जे मुहबत ऐं सोहबत मां तमामु घणो कुझु पिरायो। अहिड़नि शख़्सनि में एम कमल जो नालो अवल अचे थो। एम कमल पंहिंजी सलाहियतुनि ऐं क़ुवतुनि सबबु अॼु हिंद ऐं सिंध जो नंबर 1 शाइर आहे। एम कमल सां मुंहिंजी तमामु घणी झूनी वाक़फ़ियत हुई। असांजूं कचहरियूं कयूं थींदियूं हुयूं। हफ़्ते में जेकॾहिं मां उन्हनि जे घर में हिकु ॿ दफ़ो न वञा त हू असांजो दोस्त नाराज़ थी वेंदो हो। मूं चाहियो थे त एम कमल जे शहर ऐं शाइरीअ ते, उन जे कद ऐं बुत ते, उन नाटकनि ऐं उन्हनि जी कला ते को जाम पुस्तक अचे जंहिंमां उन जी समूरी शख़्सियत नेतरी निर्वार थिए। ऐं अहिड़ो किताबु मूं हिन किताब जी रूनमाई 2007 में उल्हासनगर जे यूथ सर्किल में कई वई। सिंधीअ जे मशहूरु लेखक, प्यारे लेखक श्याम जयसिंघानीअ जी हथां। ऐं असांजो हीउ बुज़ुर्ग दोस्त एम कमल बि हाज़िर हो ऐं किताब ते ॻाल्हायो हीरे शिवकानीअ। मूं जॾहिं एम कमल जो गज़ल पढ़ियो त मूंखे एतिरो एम कमल जी गज़ल मुतासिर कयो, मूंखे ईअं लॻो त उन में सची ज़िंदगी आहे, समाज पई जीए ऐं मां एम कमल ते लिखण लाइ आमादा थियुसि। ऐं नतीजो हीउ किताबु वजूद में आयो ऐं हिन ई किताब ते मूंखे सरकार पारां इनाम बि हासिलु थियो। एम कमल जी सोच जो दायरो बेहद वसी हो। सॼी दुनिया खे पंहिंजे सोच जे घेरे में खणी हलंदो हो। इन करे हू पंहिंजे वसी दामन में ज़िंदगीअ जा घणेई रंग समेटे हलियो। हुन ज़िंदगीअ जे सभिनी कैफ़ियतुनि जो इज़हार तमामु फिनायती नमूने अनोखियुनि कलामतनि ऐं इशारनि में कयो आहे। वक़्त जी वह पीअण सिखियो आहियां, हर घड़ीअ जो मरण सिखियो आहियां। ज़िलतुनि सां मुंहुं आ ठा कयो, हाणे मां कुझु थियण सिखियो आहियां। एम कमल साहिब खे असां सिंधीअ में ग़ज़ल सम्राट चवंदा आहियूं। ग़ज़ल सम्राट इन करे न त हुननि वधि में वधि ग़ज़ल लिखिया आहिनि, पर मुंहिंजी नज़र में इन करे हू सम्राट आहे ग़ज़ल जो हुनजो पंहिंजो हिकु निजो डिक्शन आहे, हिकु इबारत आहे। ऐं हुन इबारत तहत हुन जेकी कुझु चवणु चाहियो हू तमामु एतमाद सां चई सघिया। उहो जेको लफ़्ज़नि जी जेका चूंड हूंदी हुई सा असांजे दिलि ताईं पहुचंदी हुई, असांखे अहसासु ॾींदी हुई ऐं असांजे दिलि में ॼण हिकु क़िस्म जी झंझनाहट पैदा कंदी हुई। शहर जी जेका नब्ज़ आहे या आसपास में जेको थी रहियो आहे उन जी नस ते हथु रखणु हिकु वॾे कलाकार जो कमु हूंदो आहे ऐं उहो एम कमल साहिबु कयो। हिकु मिसाल जेको आहे तमामु मशहूरु इहो ग़ज़ल आहे एम कमल साहिब जो, शहर में गोली हली पोइ अलाए छा थियो, ख़ल्क़ हिकु पासे डुकी पोइ अलाए छा थियो, तूं छा का हली गार ऐं पोइ निकिता चुरा, तकिड़ो आयुसि मां हली पोइ अलाए छा थियो। हिकु आम माण्हू जी जेका पीड़ा आहे, जेको हिकु शहर में रहे थो, जेको हू सहे थो, इहो सभु अहसास द्वारा पहुचाइणु, इहा एम कमल साहिब जी कमाल जी इहो इबारत चइजे, हुनजो पंहिंजो ॾांहुं चइजे, अहिड़ो आहे। हुननि जा नाटक बि ओतिरा ई कम्युनिकेबल ऐं ओतिरा ई असरदायक आहिनि। उन में तंज़ आहे पर बिटरनेस कान्हे। इहा तमामु अहम ॻाल्हि हूंदी आहे। करे करे छा थींदो आहे त साहित्य में जॾहिं असां तंज़ व्यंग्य सेटायर कंदा आहियूं त असां उन में लिखणीअ में हिकु क़िस्म जी कौड़ाण बिटरनेस अची वेंदी आहे, उहा हिते टोटली एब्सेंट आहे। हा, पीड़ा आहे ऐं पीड़ा उहा असांजी दिलनि ते असरु करे थी। एम कमल साहिब जहिड़ा शाइर, ड्रामा नवीस ॿियनि ॿोलियुनि में हुजनि, मां सम्झा थो उन्हनि खे कुल्हे ते खयो वञे हा।
पर असांजी ॿोली जी बदकिस्मती आहे जो अहिड़ा यगाना शाइर ऐं ड्रामा नवीस मां सम्झां थो आम ताईं नथा पहुचनि। त हेम कमल सचपच हिकु अहिड़ा शख़्स रहिया सिंधी साहित्य में जंहिंजो स्थान ऊंचो तमामु ऊंचो आहे। एम कमल जी पहिरीं सिंधी कविता 1953 में शाये थी ऐं हुन खां पोइ एम कमल जे साहित्य सर्जन जो सफ़र शुरू थियो जेको अध सदीअ खां बि वॾेरो रहियो। हुन शाइरीअ जे भिन भिन सनफ़िन ते भिन भिन तरह जे रंगनि रूपनि ऐं ख़ुशबूअ वारा गुल महकाया। जीअं त दोस्तनि जी दगा ते शाइर चयो, हर तरफ़ पिस्तौल हाज़िर नाज़िर आ, पेड़ कहिड़े पासे बि करी। ऐं ॿियो चयो आहे, किस्सो खारे वरी ठाहिण आया, दोस्ती दोस्त निभाइण आया। जॾहिं बि पोयां लॻो दोस्त जो छुरो कंहिंखे, या मुंहिंजो त फट जीअं कुरी कुरी थी वियो। एम कमल जे शेरनि में कलामत सां गॾोगॾु ज़िंदगीअ जो तंज़ बि समायल आहे। राजनीति खणो, लीडर आहिनि जेके मज़े में वेठा आहिनि ऐं सहकूं असां पिया। इन ते एम कमल लिखियो आहे, शरीफ़ हो जैसी गरीब हो, हाणे हफ़्ता तो खाराए। आओ त पंहिंजो प्यार जतायूं, छुरी लिकाए भाकुर पायूं। शहरी ज़िंदगीअ खे ख़ौफ़ ऐं डप खां भरियल ॾिसी दंगनि फसादनि वक़्तु हुननि लिखियो, सभु सिर तिरीअ ते खणी था निकिरूं, हर शहर कफ़न पोश लॻे थो। घर खां ॿाहिरि इहो सोचे निकिरो, मौत सां थियणी मुलाक़ात आ अॼु। ज़िंदगीअ जे कूड़े सच जो इज़हार कंदे हुन लिखियो, ख़्वाहिशूं पंहिंजियूं नंढियूं थी वयूं, ॿार हाणे वॾा थिया आहिनि। हिकु हिकु थी सभु अरमान कमल, खोइजी आ गोल्फ बॉल जीअं। हयाती उमिरि जे कोके में टंगे छॾियो आ टुवाल जीअं। मां अदल सुमरो अवां सां मुखातिबु आहियां ऐं 20 सदीअ में जेके तमामु वॾा ऐं कदावर शाइर असां वटि थी गुज़रिया आहिनि पंहिंजे इनफ़राद जे करे, उन्हनि में एम कमल जो नालो तमामु मथां आहे। ऐं बिलाशक एम कमल तमामु वॾो शाइर, तमामु वॾो तख़लीकार ऐं तमामु सुहिणो सर्जनहार हो। ऐं हुन जूं तख़लीक़ुनि जा कई रंग आहिनि, हुन जा रूप आहिनि। ऐं ख़ासि सुञाणप जेका हुननि जी आहे उहा आहे तमामु सादनि लफ़्ज़नि में वॾी ॻाल्हि करणु, इहा हुननि जी इनफ़रादत हुई। हू ट्रेंड सेटर शाइर हो। इहा उहा इनफ़रादत जेका आहे उहा उनखे हिकिड़ी नई सुञाणप ॾिए थी। ऐं ख़ासि तौर ते सिन्फ़ुनि जे हवाले सां हुन नई कविता बि लिखी, आज़ाद नज़्म बि लिखिया। ऐं मां सम्झां थो इहा ई इनफ़रादत आहे एम कमल जी, त हू मुनफ़रिद आहे, ॿियनि खां मुनफ़रिद आहे। हू जेका ॻाल्हि करे थो पियो उहा असांखे ईअं महसूसु थिए थी त असीं इहा पहिरियों दफ़ो पढ़ी रहिया आहियूं या ॿुधी रहिया आहियूं। तूं अॻे पोइ अकेलो ई रहंदे, कोई बि कंहिं साण गॾिजी पाण घणा। दोस्ती दोस्त पाड़े विया, मां किरे सू लताड़े विया। न सुञाणो त हलियो वञिबो, पर थोरो दरवाज़ो त खोलियो साईं। ऐं इहा जेका लहजे जी जेका सादगी आहे, इहा एम कमल वटि ई आहे। त हू तमामु थोरनि लफ़्ज़नि में, सादल लफ़्ज़नि में वरी ॻाल्हि करे थो पियो। ऐं इहा हुन जी सुञाणप आहे। एम कमल हल्कनि फुल्कनि लक़बनि खां इन खां मथां आहे। हू हिकिड़ो वॾो शाइर ऐं लाज़मी आहे त हिकिड़ो नओं मोड़ ॾींदड़ शाइर आहे। ऐं ख़ासि तौर ग़ज़ल खे जेको हुन नओं मोड़ ॾिनो, उनजी छाप सदियुनि ताईं रहंदी। जीअं जीअं समाज में बदिलाव ईंदो वियो ऐं शहर में सभिनी पंहिंजे कुटुंब खां अलॻि रहण जो इरादो कयो, त एम कमल जे कलम मां निकितो ही शेर, हिकु घर में बि घुरूं धार चुल, वक़्तु वियो आ हीअ बाहि लॻाए। समाज में जॾहिं रिश्ता नाता पंहिंजी माना विञाए वेठा, त ही शेर, कंहिंखे सॾी तो हित सभु माण्हू ॾिसण जा आहिनि। रड़ ते दरियूं खुलनि थियूं, पर दर खुलनि किथे था। शहर में वधंदड़ आदमशुमारीअ सां गॾु गंदगीअ जो बि इज़ाफ़ो थियो, तॾहिं हुननि जे कलम मां निकितो ही शेर, गोड़ घुट गंद ते हिरो जल्दी, दोस्तों शहर जा थियो जल्दी। नगर जे सोड़ियुनि घिटियुनि में उस हवा जो साह मुंझे थो। शहर जे बेक़ाइदे ठहियल इमारतुनि जो मसइलो ऐं उन ते थियल भ्रष्टाचार एम कमल हिन रीत पेश कयो पंहिंजी शाइरीअ ज़रिए। वने तो रोज़ मथे चढ़ंदो मुंहिंजो शहर कमल, थो 4 मार खड़े लोभ, 5 मार ठगी। मतलब त ज़िंदगीअ ऐं समाज जे हर रंग खे श्री एम कमल
पंहिंजे रचनाउनि ज़रिए पेश कयो। लफ़्ज़ ॾाढा ज़िद्दी आहिनि, मरण खां पोइ मानाऊं छॾाईंदा। एम कमल जे ग़ज़ल जी हीअ मिसरा मूंखे हमेशह इहो यादि ॾियारींदी आहे त एम कमल जहिड़ो ग़ज़लगू शाइर असांजे सिंधी समाज अञा पैदा न कयो आहे। तो 58 सालनि जी उमिरि में हुन रिटायर कयो हो, तॾहिं मां संदसि घर वियो हुउसि त संदसि तबियत ख़राबु हुई त चयईं किताब छपाए हिकिड़ी कापी ॾिनी वई, मूंखे चयईं त शेवकाणी हाणे हलण जा आहिनि सांबा। त मूं मज़ाक में चयोमांसि न एम कमल, तुंहिंजे 58 सालनि जे उमिरि जे अंग खे तूं उबतो कंदे, तूं 85 साल जीअरो रहंदे। ऐं सच अॼुकल्ह मां सोचियां थो त मुंहिंजी उहो चर्चो हो, पर एम कमल 1925 में ॼाओ ऐं 2010 में गुज़ारे वियो। बराबरि 85 सालनि जी उमिरि हुन उहा हासिलु कई। इन 85 सालनि में हुन मां सम्झां थो सिंधीअ में सभ खां वधीक शाइरी जा किताब लिखिया। एम कमल में तंज़ीह मज़ाक जो जेको अंसर या एलिमेंट तमामु घणो हो। इन करे पोइ हुन नाटकनि में जेके ख़ासि करे नवां तजुर्बा कया, ख़ासि करे हुनजो हिकिड़ो नाटक आहे म्यूनिसिपल काउंसलर। उहो अॼु जे म्यूनिसिपल जीवन ते तमामु घणी तंज़ करण वारो, या हिकिड़ो संदसि नाटक आहे हेल्थ सेंटर। उन हेल्थ सेंटर में त हुन मज़ाक जी हद करे छॾी आहे। ऐं माचिस किथे आहे जे नाटक खे अॼु स्टेज ते जॾहिं असांजे लेखकनि अंदरि डायरेक्टरनि या ॿिए नांदो, तॾहिं उन वक़्तु ॾिसंदड़नि जे वात मां सियाटा निकिरी विया। सचपच इन क़िस्म जा, या हीउ रस्तो केॾांहुं थो वञे, इन क़िस्म जा नाटक लिखण वारो बि एम कमल हो। मूंखे यादि थो अचे त एम कमल जी हिकिड़ो नाटक जेको मूंखे ॾाढो वणियो, आख़िरीन तमन्ना। उहो आख़िरीन तमन्ना असांखे ॾाढो वणियो। असां स्टेज ते आंदो, तंहिंखां पोइ मूं हुनजो हिंदी में तर्जुमो कयो। हिंदी में जॾहिं तर्जुमो थी वियो, तॾहिं उन हिंदी तर्जुमे जे आधार ते मराठी तर्जुमो थियो। उहो मराठी नाटक बिरला क्रीड़ा केंद्र बम्बईअ में जॾहिं उन्हनि पेश कयो, तॾहिं कमल खे ऐं मूंखे उन्हनि घुरायो हुते। ऐं असीं जॾहिं हुते वियासीं, तॾहिं उहो आख़िरीन तमन्ना नाटक अहिड़ो एक्सपेरिमेंटल तजुर्बाती नाटक हो जो हुते हज़ारे जेके दर्शक वेठा हुआ, उन मराठीअ जा हिंदीअ जा ॼाणू तिन स्टैंडिंग ओवेशन ॾिनी हुई एम कमल खे उन ज़माने में। मां जॾहिं सिंध में वियो हुउसि 2004 में, तॾहिं बस में वेठा हुआसीं। मूंखे हिकिड़ो वाक़ो यादि थो अचे, उहो मां यारनि खे ॿुधाए छॾियां। मूं किथे लिखियो बि आहे। बस में वेठे वेठे मूंखां उहो लक्ष्मण कमल थोरो बदमाश माण्हू क़िस्म जो छोकिरो हो, तंहिं मूंखां पुछियो, शेवकाणी तूं एम कमल खे ग़ज़ल जो बादशाह सॾींदो आहीं, छाजे करे? मूं चयो एम कमल ग़ज़ल जो बादशाह हो। चई छाजे? इतमाल जी करे। मूं चयो बादशाह लफ़्ज़ जी माना आहे जंहिंजो हवा ते ज़ाब्तो हुजे, मुक़ाम हुजे। त हुन मूंखां वरी खिलंदे पुछियो, भला अर्जन हासिल किथे विहारींदे? मुंहिंजो अर्जन हासिल शहनशाह आहे ग़ज़ल जो, जंहिंजो राजाउनि ते राज हुजे, पर हवाउनि ते राज करण वारो फ़क़ति एम कमल हो। तॾहिं वरी कृष्ण राईअ जे पासे में वेठो हो सतीश रोहिड़ा, तंहिं मूंखां खिलंदे पुछियो, भला कृष्ण राईअ खे ग़ज़ल जे कहिड़े हंध ते विहारींदे? उते मूंखे ख़्यालु आयो त जेकॾहिं मोहन कल्पना उते जीअरो हुजे हा मूंसां गॾु, त उहो त हाज़िर जाब हूंदो। मूंखे उन वक़्तु हुजे आयो कृष्ण राई ग़ज़ल जो ज़ुल्ले इलाही आहे। ज़ुल्ले इलाही लफ़्ज़ मूं अकबर जे सिलसिले में पढ़ियो। चई उन जो मतिलबु छा आहे? ज़ुल्ले इलाही माना जंहिंजा सभु हेठा बाना हुजनि। त इन क़िस्म जो पोइ उहे सभु टहिक ॾेई खिलिया हुआ। ऐं इहो जॾहिं मूं वाक़ो कमल तॾहिं मोटी आयो जॾहिं सिंध मां, मूं कमल खे जॾहिं ॿुधायो, या कमल जे किताब जो महूरत थियो पिए सिंध यूथ सर्किल में, मूं मथे कृष्ण राई मौजूदु हो, तॾहिं मूं इहो हुनखे ॿुधायो त कृष्ण राई बि मुर्कियो हो, एम कमल वॾो टहिक ॾिनो हो। एम कमल जा टहिक असांजे साहित्य में, असांजे जीवन में अञा ताईं यादि आहिनि। अञा ताईं मुंहिंजे कननि में उहे गूंजंदा रहंदा आहिनि। एम कमल बुनियादी तौर शाइर हो ऐं शाइरीअ ज़रिए ई अदब में दाख़िल थियो। हुन शाइरीअ जे भिन भिन घाड़ेटनि, पोइ चाहे ग़ज़ल हुजे, नज़्म हुजे, कत हुजे, वाई हुजे या नई कविता हुजे, पूरी महारत ऐं अनोखे अंदाज़ सां कलम हलायो आहे। पोइ बि सिंधीअ में हुन जी वसी सुञाणप ग़ज़ल सां थी आहे। एम कमल निहायत फिनी ख़ूबीअ सां, मुहावरनि सां न सिर्फ़ पंहिंजे ख़्याल खे इज़हारे थो, पर उनखे पुर असर बि बणाए थो। इन करे हुनखे ग़ज़ल जो बादशाह करे चवंदा आहिनि।
दादा एम कमल 800 खां मथे गज़ल कलम बंद कया आहिनि। हुननि जा केतिरा ई किताब शाया थिया आहिनि ऐं उन्हनि मां एम कमल खे बाहि जा वारिस शेरी मजमूए ते सन 1989 में सेंट्रल साहित्य अकेडमीअ इनाम अता कयो ऐं सन 1990 में महाराष्ट्र गौरव पुरस्कार सां खेसि नवाज़ियो वियो ऐं पोइ 2005 में नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज तरफ़ां एम कमल दादा खे मान पत्र बि ॾिनो वियो। हिकु अदबी कचहरीअ में हिंद जे दूर दराज इलाइक़नि मां आयल अदीबनि पंहिंजी पंहिंजी वाक़फ़ियत पे ॾिनी। जॾहिं एम कमल जो वारो आयो त हुननि चयो, मां कविता लिखंदो आहियां, मां कहाणी लिखंदो आहियां, मां गज़ल लिखंदो आहियां। महफ़िल मां कंहिं बुलंद आवाज़ में चयो, यानी एम कमल आई। इहा हुई सुञाणप हुन अदीब जी। एम कमल भली गज़ल जो बादशाह हो, पर यक फसल नाटकनि जे लिहाज़ खां बि हू हिकु मक़बूल नालो हो। दादा एम कमल 40 नाटक लिखिया जेके सिंधी समाज जे उणाइनि खां वाक़िफ़ था कराइनि ऐं के वरी ज़िंदगीअ जे रंगनि खे था दर्शाइनि। पंहिंजे नाटकनि खे स्टेज ते आणण लाइ हुन महिराण कला रंगमंच ठाही, पर वॾी उमिरि ऐं नासाज़ तबियत सबबु उहो सिलसिलो वधीक न हली सघियो। सिंधी नाटक सां मां रमण राजपाल जे करे जुड़ियुसि, पर सही माना में नाटक जी माना मूंखे एम कमल सर खां मिलण खां पोइ थी। रमण ऐं मां जॾहिं एम कमल सर सां मिलियासीं 1984 में, त उन्हनि जूं गज़लूं ऐं शाइरियूं ॿुधी असांखे ॾाढो वणे पियो। पर जॾहिं उन्हनि जा असां तजुर्बती नाटक पढ़िया त उहे दिलि खे छुई विया। उन्हनि जो हिकिड़ो पहिरियों नाटक हुयो जंहिंजो नालो ई नाटक आहे, उहे रमण ऐं मां पहिरीं कयोसीं। अॼु मां जेको कुझु आहियां रमण राजपाल जे करे आहियां ऐं एम कमल सर जे करे आहियां। सिंधी रंगमंच सां मूंखे कोई लाॻापो न हूंदो हुयो, छाकाणि त मां हिकु नॉन सिंधी एरिया में रहंदो हुउसि, पर सिंधी लैंग्वेज जे लाइ प्यार जेको बि अॼु मूंखे आहे इन्हनि ॿिन्ही शख़्सनि जे करे आहे। हिकु दफ़े सदा हयात रमण राजपाल एम कमल दादा जी यादगिरी यादि कंदे असांखे ॿुधायो हो त आख़िर में संदन तबियत नासाज़ रहण लॻी, मगर कलाकार उहो फनकार अञा जवान ऐं जबरो हो। हिकु शाम जॾहिं मां साणस मिलण संदसि घर वयुसि त वाकई हालत कथा खां ॿाहिरि हुई ऐं संदन ही अखर हुआ, बसि रमण हाणे मां हलां। चङी देरि मां गॾु वेठुमि। जॾहिं मुंहिंजो हौसलो जवाबु ॾेई वेठो त मां मोकिलाए घर हलियो आयुसि ऐं ॿिए ॾींहुं अणथियणी जे अंदेशे सबबु ऑफिस बि कोन वियुसि। सुबुह जो संदन घर पहुतुसि त ही छा, एम कमल साहिब आराम कुर्सीअ ते वेठा चांहि जूं चुस्कियूं भरे रहिया हुआ। अचरज ऐं ख़ुशीअ जे अहसास सां मूं चयोमान, राति त तव्हां मूंखे ॾकाए छॾियो। सदा बहार टहक ॾींदे चयाऊं, हा वठण आया हुआ, पर मां सॼी राति गज़लूं लिखी ॿुधाईंदो रहियो मान त ख़ुशि थी मोटी विया। एम कमल जी लॻभॻि 5 ॾहाकनि ताईं पंहिंजी ॿोलीअ ऐं अदब सां वाबस्तगी रही। पिछाड़ीअ ताईं बि हुन जे कलम जी मस कान सुकी। हुननि जो चवणु हो, असीं नाटक कंदा आहियूं, असीं हमेशा नाटक कंदा रहंदासीं। जॾहिं ज़िंदगी हिकु नाटक आहे त नाटक करणु असांजो जनमसिद्ध अधिकार आहे। पंहिंजे अधिकार तां हथ छो खणूं? दरअसल असीं नाटक करण ते मजबूर थींदा आहियूं। कॾहिं असां खां नाटक थी वेंदो आहे बेइरादे, बेख़बरीअ खां। कॾहिं सोचे सम्झी नाटक कंदा आहियूं, कॾहिं पाण खे ॿियनि खां लिकाइण लाइ, कॾहिं पाण खे ख़ुदि पाण खां परे भॼण लाइ असीं नाटक कंदा आहियूं। नाटक करणु असांजी मजबूरी आहे। असीं हमेशह नाटक कंदा रहंदासीं।